ओम शांति। अॼु ॾींहुं जी तारीख़ आहे 10/5/2026। अॼु अव्यक्त बारदां जो रिवाइज़ रोज़ 30 सिख 2010। चारों ही सब्जेक्ट में समान जे अनुभवी स्वरूप ठही अनुभव जी अथॉरिटी खे कार्य में लॻायो। अॼु ब्रह्मण संसार जी रचयिता बाप दादा पंहिंजे चारों ओर जे ब्रह्मण संसार खे ॾिसनि था। हर हिकु ब्रह्मण सॼे संसार में विशेष आत्मा आहे, कोटनि में कोई आहे। श्री साधारण तन में आए हुए बाबा खे पहचाने वठो। बाप दादा बि दिल जे समान वारे ॿारनि खे दिल सां दिल जो प्यारु ॾियनि था। हर हिकु ॿार पंहिंजे खे ईअं बाप जो प्यारो दिल में बाप खे समायल हुआ अनुभव कंदा आहिनि। बाबा जे लाइ हर ॿार अति प्रिय आहे, सर्व जो प्यारो आहे न। तव्हां सभी ॿारनि खे सर्व आत्माउनि जे प्रति चैलेंज आहे कि असां योगी जीवन वारा आहियूं। सिर्फ़ु योग लॻाइण वारा न आहियूं, लेकिन योगी जीवन वारा। जीवन 2-4 घंटे न हूंदी आहे, जीवन सदाकाल जे लाइ हूंदी आहे। त हलंदे फिरंदे कर्म कंदे योगी जीवन वारा निरंतर योगी, चाहे योग में वेंदा आहिनि, चाहे कोई बि कर्म कंदे कर्म योगी आहिनि। जीवन जो लक्ष्य या सदा योगी। ईअं पंहिंजी योगी जीवन नेचुरल जीवन अनुभव कंदा आहियो। बाप दादा हर ॿार जे मस्तक में चमकंदो उहो भाग्य ॾिसंदा आहिनि। छा ॾिसंदा आहिनि? मुंहिंजो हर ॿार सुमानधारी स्वराज्यधारी स्वराज्य अधिकारी आहे। छो जाते सुमान आहे हुते ॾेहबान अची न सघंदो आहे। आदि खां अंत ताईं हाणे ताईं बाप दादा हर हिकु ॿार खे भिन्न भिन्न सुमान ॾिना अथई। अगरि हाणे बि सुमाननि खे यादि करो त हिकु हिकु सुमान जी माला फेरदा वञो त अनेक सुमान स्वरूप ठही सुमान में लवलीन थी वेंदा। लेकिन बाप दादा खे हिकु ॻाल्हि ॿारनि जी हाणे ताईं बि सुठी न लॻंदी आहे। उहो ॼाणंदा आहियो कहिड़ी? जॾहिं कोई बि ॿारु चवंदो आहे कि असां सुमान में सिद्ध थियण में कॾहिं कॾहिं महिनत लॻंदी आहे, चाहींदा आहियूं लेकिन कॾहिं कॾहिं महिनत लॻंदी आहे, त सर्वशक्तिवान बाप ॿारनि जी महिनत न ॾिसी सघंदा आहिनि। श्री मोहबत हूंदी आहे जाते हुते महिनत न हूंदी आहे। जाते महिनत आहे हुते बाप सां मोहबत जी कमी आहे। बाप सां अॼु अमृत वेले बाप दादा चारों ओर जे ब्रह्मणनि वटि विया, चाहे देश चाहे विदेश। चक्कर लॻायो त बाबा छा ॾिठईं? कोई ॿार सुमान में वेठा आहिनि, सोचनि था कि मां बाप दादा जे दिलि तक नशी आहियां। सोच बि आहे, सुमान में सिद्ध थियण जो पुरुषार्थ बि करनि था, लेकिन कमी छा ॾिठी? सुमान याद आहे, सोचनि था, लेकिन सुमान स्वरूप ठही अनुभवी मूर्त ठही अनुभवनि जी अथॉरिटी स्वरूप ठहिण में कमी ॾेखारी ॾिनी। श्री अथॉरिटी त ॾाढी आहे, लेकिन सभिनि खां वॾी अथॉरिटी अनुभव जी अथॉरिटी आहे। ऐं इहे सुमान जी अनुभूति अलमाइटी अथॉरिटी ॾिनी अथई कि मां सर्वशक्तिवान जो ॿारु आहियां, मां मास्टर गॉड आहियां, मां मास्टर ब्रह्मण आहियां, ब्रह्मा आहियां, मां देवी देवता आहियां। ये अथॉरिटी असांखे कंहिं ॾिनी आहे? बाबा ऑलमाइटी अथॉरिटी ॾिनी आहे। ईअं ई असां ख़ुदि खे थोरी मास्टर गॉड चईंदा आहियूं, मास्टर ब्रह्मा चईंदा आहियूं। तव्हां महिनत करो था, लेकिन अनुभव स्वरूप न ठहियो आहे। त बाप दादा इहे ॾिठो कि वेंदा आहिनि, सोचंदा आहिनि, लेकिन अनुभव स्वरूप कोई कोई आहे। अनुभव में कॾहिं बि प्रकार जो देह अभिमान जरा बि पंहिंजी तरफ़ न खींचे सघंदो आहे। त अनुभव स्वरूप ठही वञनि, कर्म कंदे बि कर्म योगी जे अनुभव स्वरूप में खोई वञणु, इन जी हाणे ॿियो आवश्यकता आहे। स्वरूप में सिद्ध थी वञणु, हर ॻाल्हि में हर सब्जेक्ट में अनुभवी स्वरूप थियणु, चाहे ज्ञान योग धारणा सेवा, चारि सब्जेक्ट में अनुभव स्वरूप ठहिणो आहे। अनुभवी खे माया बि हिलाए न सघंदी आहे। इन करे बाप दादा अॼु सभी ॿारनि खे अनुभवी स्वरूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। ॿुधण ऐं सोचण में फ़र्क़ु आहे, लेकिन अनुभवी स्वरूप ठहिणु
ठहिणो आहे। जो सोचियो जे समान में स्थित रहणु चाहियो हुन जे अनुभव स्वरूप में स्थित थी वञे। अनुभवी खे कोई बि हिलाए न सघंदो आहे, छोकी समान ऐं देहभान जाते समान स्वरूप आहे। समान जे अनुभव में स्थित आहे, हुते देहभान अची न सघंदो। हुते देहभान अची न सघंदो। जीअं ॾिसो अंधकार आहे, लेकिन तव्हां रोशनी खे स्विच ऑन करो त अंधकार ऑटोमेटिकली गायब थी वेंदो। अंधकार खे मिटाइण में, अंधकार खे भॼाइण में महिनत न करणी पवंदी आहे। ईअं ई जॾहिं समान जी सीट ते अनुभव जो स्विच ऑन थींदो आहे त कहिड़े बि प्रकार जो देह अभिमान, भिन्न भिन्न प्रकार सां देहभान बि आहिनि ऐं भिन्न भिन्न प्रकार जे बाप समान बि ॾिना अथई। समान खे ॼाणंदा आहियो, पुरुषार्थ बि कंदा आहियो, लेकिन अनुभव जो पुरुषार्थ करिणो आहे, अनुभवी स्वरूप ठहिणो आहे, हिन में अंतर आहे। इन में महिनत करणी पवंदी आहे। त बाप दादा खे हाणे समय प्रमाण बाप समान ठहिण जो लक्ष्य संपन्न करण समय इहा महिनत करणु सुठो न लॻंदो। महिनत छा थी, जॾहिं ख़ुदि बाबा चवनि था समान में रहो त उते वेंदे खाईंदे पीअंदे सोचंदे ॻाल्हाईंदे सोचो मां बाप समान आत्मा आहियां। बसि मां बाप समान आत्मा आहियां त हुन रीति संकल्प हलंदा, हुन रीति बोलंदा, हुन रीति कर्म कंदा, ॻाल्हि ई ख़तमु। हिन त बाबा चवनि था हर हिकु पंहिंजे खे चेक करो कि मां कर्मयोगी जीवन वारो आहियां। जीवन नेचुरल ऐं सदाकाल जी थींदी आहे, कॾहिं कॾहिं जी न। अहिड़ो अनुभवी स्वरूप ठहो। जो लक्ष्य आहे योगी जीवन जो लक्ष्य आहे अनुभवी मूर्त ठहिण जो, उहो लक्ष्य संपन्न आहे। सदा मस्तक में चमकती हुई लाइट ख़ुदि खे बि अनुभव थिए, ख़ुदि बि हुन स्वरूप में स्थित थियो। स्मृति स्वरूप आयो, स्मृति करण वारा न, स्मृति स्वरूप आयो। स्मृति स्वरूप आहे या न आहे, हुन जो प्रमाण इहो आहे कि जिते स्मृति जे अनुभवी स्वरूप आयो उते पंहिंजे में समृद्धि हर कार्य कंदे हुए बि अनुभव थींदी है न। जिते स्मृति स्वरूप रहंदी आहे न कि हा मां फलानी आहियां, त ऑटोमेटिकली उहा शक्ति बि कार्य कंदी आहे। बाबा चवंदा आहिनि सीट ते वियो त ऑडर मिलंदा न, ईअं ई पंहिंजी समान जी सीट ते वियो। छा भिन्न भिन्न कार्य भिन्न भिन्न हूंदा आहिनि, लेकिन अनुभव स्वरूप जी स्थिति भिन्न भिन्न न हूंदी। अनुभव स्वरूप जी स्थिति भिन्न भिन्न न हुजे। अॼु बाप दादा ॾिठो आहे कि महिनत छो करणी पवंदी आहे। अनुभव स्वरूप करण में नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾिसो। बाप दादा जो हर हिकु ॿार सां जिगरी प्यार आहे, त प्यार वारनि जी महिनत बाबा ॾिसी न सघंदा आहिनि। चाहे कहिड़ी बि सब्जेक्ट में महिनत करणी पवंदी आहे, कॾहिं कॾहिं शब्द यूज़ करणा पवंदा आहिनि। हिन जे कारण आहे अनुभवी स्वरूप ठहिण में कमी आहे। लेकिन स्वरूप न ठहिया आहियो। हिकु सेकेंड में 4 ई सब्जेक्ट में पंहिंजे समान जे अनुभवी स्वरूप जी अनुभूति थियणु खपे। जो देह अभिमान नज़दीक न अची सघे, जीअं रोशनी जे अॻियां अंधकार ठही न सघंदो आहे, निकिरी न सघंदो आहे। नेचुरल जिते अंधकार आहे उते रोशनी कम आहे। उते रोशनी कम आहे या न, त सभिनि खां वॾी नेचुरल जिते अंधकार आहे उते रोशनी कम आहे या न आहे। सॉरी, बाबा चवनि था त सभिनि खां वॾे ते वॾी अथॉरिटी अनुभव ॻाल्हि आहे। अनुभव खे 1000 माण्हू बदिलणु चाहे बदिली न सघंदो। जीअं तव्हां सभिनि खे चीनी जो अनुभव करे करे ॾिठो आहे कि उहा मिठी हूंदी आहे। अगरि 1000 माण्हू तव्हांखे बदिलणु चाहिनि, बदिली सघंदा आहिनि। त जो सब्जेक्ट आहे, चाहे ज्ञान जी, चाहे योग जी, चाहे धारणा जी, चाहे सेवा जी, कहिड़े बि 4 में सां
हिक में भी महिनत लगदी आहे त ज़रूर अनुभव जी कमी आहे, सेवा जी सफलता में, धारणा में, स्वभाव संस्कार परिवर्तन करण में, योग में अचल रहण जी, योगी जीवन जी अनुभूति करण जी जाते महिनत आहे। या कॾहिं कॾहिं चईंदा आहियो त हिन जो अर्थ आहे हुन सब्जेक्ट में अनुभवी मुहूर्त न ठहिया। अनुभवी कॾहिं कॾहिं न हूंदो आहे, नेचुरल हूंदो आहे। त हाणे ॿुधो, महिनत करण जो कारण छा आहे। तव्हांखे अनुभव थींदो आहे कि जंहिं समय अनुभव जी सीट ते सेट थींदा आहियो, कहिड़े बि वरदान जे स्वरूप जे में अनुभवी ठही अनुभव कंदा आहियो त हुन समय महिनत न करणी पवंदी आहे, नेचुरल अनुभूति हूंदी आहे। त हाणे ॿुधो, महिनत करण जो कारण छा आहे। तव्हांखे अनुभव थींदो आहे कि जंहिं समय अनुभव जी सीट ते सेट हूंदा आहियूं, कहिड़े बि वरदान जे स्वरूप में अनुभवी ठही अनुभव कंदा आहियो, हुन समय महिनत न करणी पवंदी आहे, नेचुरल अनुभूति थींदी आहे। इन करे हाणे समय प्रमाण सभु अचानक थियणो आहे, ॿुधाए करे न थियणो आहे। जीअं हाणे प्रकृति जी ॻाल्हियुनि में अचानक जो खेल हलंदो आहे, आरंभ थियो आहे, हाणे नई ॻाल्हियूं अचानक ई थियनि थियूं। जीअं अर्थक्वेक थियो, थोरे समय में लाखों आत्माएं हली वियूं। छा उन्हनि खे पतो हुयो कि कल्ह असां हूंदासीं या न। ईअं कई एक्सीडेंट भिन्न स्थान ते अचानक थींदा आहिनि, आरंभ थी विया आहिनि। इकट्ठा जा इकट्ठा हिकु समय अनेकनि जी टिकट निकिरी वेंदी आहे, कटिजी वेंदी आहे। त अहिड़े समय ते तव्हां एवर रेडी आहियो। इहे त न चईंदो कि पुरुषार्थ था करो। एवर रेडी अर्थात कोई बि वरदान व सुमान जो संकल्प कयो और स्वरूप ठहियो। इन करे बाप दादा अॼु हिन ॻाल्हि ते अटेंशन दिलाइनि था कि कहिड़े बि वरदान खे फलीभूत करे वरदान या सुमान जे स्वरूप जे अनुभवी ठही सघंदा आहियो। ठहिणो ई पवंदो, कोशिशि करूं था। अगरि कोशिशि बि करणी आहे त हाणे खां शिव जी ॾाढो समय जो अभ्यास समय ते मदद ॾींदो। पुरुषार्थ ई न, अनुभव। ईश्वर जी अनुभव जी अथॉरिटी तव्हां सभिनि खे ऑलमाइटी अथॉरिटी ॾिनी आहे। जीअं देहबान जे अनुभव ई आहियो न, त छा देहबान खे यादि करिणो पवंदो आहे कि मां फलानो आहियां। मानो तव्हांजो नाम देह जो पयल आहे त देहबान थी वियो न, मां फलानो आहे। अगरि हज़ारों माण्हू बि तव्हांखे चवनि कि तव्हां फलानो न आहियो, तव्हां हीअ आहियो, नाम बदिली करे चओ त तव्हां मञंदा, भूलंदा पंहिंजो नाम। जनम वठंदा आहियो, जो नाम पियो आहे उहो देहबान केतिरो पको आहे ऐं नेचुरल रहंदो आहे। कोई ॿियो खे बि तव्हांजो नाम ॿुधायो तव्हांखे न सॾु करे, लेकिन तव्हांजी नामदारी खे बुलाए थो, हुनजो तव्हांजो नाम अगरि कन में ॿुधो त अटेंशन वेंदो न कि मूंखे सॾु था करनि। त देहबान एतिरो पको थी वियो आहे। ईअं ई देही अभिमानी सुमानधारी स्वराज्य अधिकारी एतिरो पको थी वियो आहे। तव्हां चईंदा आहियो असांजो जीवन परिवर्तन आहे, त परिवर्तन छा कयो। देहबान सां सुमान स्वराज्य अधिकारी ठहियो त चेक करो, ज्ञान स्वरूप ठहिया आहियो या ज्ञान ॿुधण ॿुधाइण वारा ठहिया आहियो। ज्ञान अर्थात नॉलेज के प्रैक्टिकल रूप आहे न। नॉलेज खे चईंदा आहिनि नॉलेज इज़ लाइट, नॉलेज इज़ माइट। त ज्ञान स्वरूप ठहिणो अर्थात जो बि कर्म कंदा आहियो हुन में लाइट माइट हुजणी खपे, यथार्थ हूंदो। इनखे चईंदासीं ज्ञान स्वरूप ठहिणु। ज्ञान ॿुधाइण वारो न, ज्ञान स्वरूप ठहिणो आहे। योग स्वरूप जो अर्थ आहे कर्मेंद्रिय जीत थियणु, हर कर्मेंद्रिय ते स्वराज्यधारी। इनखे चइबो आहे योग अर्थात युक्ति युक्त जीवन। ईअं अगरि ज्ञान योग जो स्वरूप आहे त हर गुण जी धारणा ऑटोमेटिकली थींदी। जिते ज्ञान योग आहे, योग युक्त आहियूं, हुते गुणनि जी धारणा ऑटोमेटिकली थींदी आहे। सेवा हर समय ऑटोमेटिक थींदी। समय अनुसार चाहे मन से सेवा करो, चाहे वाचा चाहे कर्मणा, चाहे स्नेह संबंध सां करो, सेवा भी हर समय अखंड हलंदी रहंदी। अगरि ज्ञान योग
जाते ज्ञान योग आहे। संबंध संपर्क में भी सेवा थींदी आहे। मानो कोई तव्हांजा भाउ भेण ब्राह्मण परिवार में थोरो या मायूस आहिनि, थोरो पुरुषार्थ में डल आहिनि, कोई संस्कार वश आहिनि, अहिड़े संपर्क वारी आत्मा खे पंहिंजे उमंग सां रुलायो, सहयोग ॾियो, स्नेह ॾियो। ये भी सेवा जो पुण्य तव्हांजो जमा थींदो। किरी खे उठाइण ये पुण्य ॻायल आहे न, त संबंध संपर्क में भी सेवा करणो आहे। इहा सच्चा सेवाधारियुनि जो कर्तव्य आहे। सेवा मिले या न मिले, सेवा मिले या सेवा मूंखे ॾियो त सेवा आहे, उहो न। स्वयं मनसा वाचा करना संबंध संपर्क में सेवा ऑटोमेटिक थींदी आहे। कई बार बाप दादा ॾिठो आहे कि संपर्क में कोई ॿार ॾिठो बि आहे कि हिननि जो स्वभाव संस्कार थोरो जो हुजिणो खपे, उहो न आहे। लेकिन इहे त आहे ई अहिड़ो, इहे बदिलणो ई न आहे। इन जी सेवा करणु टाइम वेस्ट आहे। अहिड़ो संकल्प करणु छा यथार्थ आहे। जॾहिं तव्हां मंदा आहियो कि सभु प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहिण वारा आहिनि, प्रकृति खे त उहो त मनुष्य आत्मा आहे, ब्रह्मण कहलाईंदा आहिनि, लेकिन संस्कार वश जॾहिं प्रकृति जो संस्कार बदिलण जी चैलेंज कई आहे त उहो प्रकृति जो पुरुष आत्मा आहे। हुनखे तव्हांजे संबंध में त सचो सेवाधारी पंहिंजी सेवा जो पुण्य कमाइण लाइ शुभ भावना अवश्य रखंदो। इहे त आहे ई अहिड़ो, इहे बदिली न सघंदो। इहे शुभ भावना न आहे, इहे सूक्ष्म घृणा भावना आहे। पोइ बि पंहिंजो भाउ भेण आहे, पोइ बि मुंहिंजो भाउ त चए थी त सचो सेवाधारी शुभ भावना ॾेई करे सेवा में बि पुण्य कमाईंदो। किरी उहे खे किराईंदो न, उठाईंदो, सहयोग ॾियणो, हिनखे चइबो आहे सचो सेवाधारी पुण्य आत्मा। त ईअं पंहिंजे खे चेक करो, एतिरो सेवा जो उमंग सां आहे, हिनखे चइबो आहे अनुभव जी अथॉरिटी वारी ॻाल्हि। त हाणे बाप दादा इहे चाहींदा आहिनि अनुभवी मूर्त ठहो, अनुभव जी अथॉरिटी खे कार्य में लॻायो। 4 ई सब्जेक्ट में जो पंहिंजे खे अनुभवी स्वरूप ठही अनुभव जी अथॉरिटी खे कार्य में लॻाईंदा, जो कमी आहे उनखे संपन्न कंदा, एतिरो पंहिंजे खे अटेंशन ॾींदा, उहो हथ उठायो। मन जो हथ उठायो, शरीर जो न। मन जो हथ उठायो, मन जो हथ उठाइण सरस्वती बाप दादा शिवरात्रि ते रिज़ल्ट वठंदा। मन में कोई बि कमी जो संस्कार पंहिंजी शुभ भावना खे कम न करे। कंहिंजो बि कोई बि कमी आहे, लेकिन असांखे सदा सभिनि खे शुभ भावना शुभकामना करणी आहे। सभिनि खे ब्लेस 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 करिणो आहे। उन्हनि जो संस्कार त ढिलो आहे, लेकिन उहो एतिरो त पावरफुल आहे जो तव्हांजी शुभ भावना खे कमु करे छॾे। हिन करे जीअं ब्रह्मा बाबा छा कयईं, ब्रह्मा बाबा छा न ॾिठईं, छा न कयईं, ज़िम्मेवारी हूंदे हुए बि अंत में शुभ भावना शुभकामना जा 3 शब्द सभिनि खे शिक्षा ॾेई करे विया। यादि आहे न, 3 शब्द यादि आहे। स्वयं भी निराकार निरंकारी निर्विकारी, स्वयं भी निराकार निरंकारी निर्विकारी। हिन स्थिति में अव्यक्त हुया। कंहिंखे बि कर्म भोग जी फीलिंग न दिलाई कि मूंखे सूर थो थिए। केतिरो सम्झो कि हिननि जो कर्म भोग समाप्त थो थिए। छा थियो, अव्यक्त थी विया न। ईअं ब्रह्मा बाप समान फ़रिश्तो भव जो वरदान जो बाबा करे ॾेखारियईं। फॉलो ब्रह्मा बाबा। जीअं तव्हां चईंदा आहियो न मुंहिंजो बाबा, त बाप छा कंदा आहिनि, मुंहिंजा ॿार। अहिड़ी शुभ भावना आपस में परिवार जी बि हुजणी खपे। सुभाउ न ॾिसो, बाप ॼाणंदा आहिनि भाव सुभाउ आहे, लेकिन भाव सुभाउ प्यार खे ख़तमु न करे, आत्मिक प्यार संबंध खे ख़तमु न करे, है न। भाव चवंदा भाव सुभाउ, छोकी दुनिया में अॼुकल्ह थींदो आहे कि भाव सुभाउ जे कारण माण्हुनि में प्यार कम थी वेंदो आहे, संबंध टुटी पवंदा आहिनि, है न। कार्य खे सफल न थींदो आहे। त बाबा असांखे चवनि था भाव सुभाउ न जे कारण आत्मिक प्यार कम न थिए, संबंध न ख़तमु थिए, कार्य खे सफल कमु करे, या राइट न।
सदा ये यादि रखिजो कि असां विर्त रखियो आहे कि शुभ भावना शुभकामना करूं था। अगरि उहो पंहिंजे भाव स्वभाव जे कारण अगरि असांजी शुभ भावना कमु थिए थी त हुन में एतिरी त शक्ति आहे कि असांजी शुभ भावना खे ख़तमु थो करे। हीअं त न थियणु खपे। त बाबा असांखे चवनि था ये चेक करो, परिवार आहे कहिड़ो परिवार, प्रभु परिवार, परमात्मा परिवार, हिन में कोई बि कारण सां प्यार जी कमी न थियणी खपे। प्यार अर्थात शुभ भावना ज़रूरु हुजे, कहिड़ो बि आहे, परमात्मा प्यार आहे न। जंहिं मञियो कि प्रभु परिवार जो आहियां त परिवार अर्थात प्यार। अगरि परिवार में प्यार न त उहो परिवार ई न, ये परमात्मा परिवार हिक जो हिकु समय में ही हूंदो। एतिरो वॾो परिवार परमात्मा जे सवाइ ॿियो कंहिंजो न थी सघंदो न। त बाबा चवंदा आहिनि हर हिक में विशेषता ॾिसो। छोकी अगरि तव्हां ॿियनि में हर हिक जी विशेषता न ॾिसंदव त कोई घटि कोई ज़्यादा नज़र ईंदो। त प्यार हमेशह क़ाइमु रहे त हर हिक में कोई न कोई विशेषता है ना। त चेक करिणो आहे। श्री इहे बि पुरुषार्थ में विघ्न विझंदा आहिनि न। त जॾहिं विघ्न मुक्त हूंदा तॾहिं अनुभवी ठही अनुभव जी अथॉरिटी द्वारा सभिनि खे अनुभवी ठाहींदा। हर हिकु ख़ुदि बि ख़ुदि खे चेक करे सघंदो आहे न। हाणे सम्झो कि भई इहो प्रभु परिवार आहे, कंहिंमें रोटी ठाहिण जी विशेषता आहे, कंहिंमें ज्ञान ॾियण जी विशेषता आहे। उहो रोटी ठाहिण वारो ज्ञान उनखे चांस मिलियो, लेकिन हुन ख़ुदि ई चूज़ कयो न कि न मां ईअं न करे सघंदो आहे। हिन में बाबा बि छा करनि। छोजी हर हिकु आत्मा में पंहिंजी पंहिंजी बुद्धि अनुसार उहो ज्ञान ग्रहण करे सघंदो आहे। हिन में शिव बाबा जो त कोई दोष न आहे न। माण्हू ईअं त असां न चई सघंदा आहियूं कि शिव बाबा हुनजी केतिरा एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई, मूंखे एॾी बुद्धि ॾिनी अथई जंहिंमें बसि रोटी ठाहिण जो अको लथी थो सघे। बुद्धि बर्तन आहे न। हाणे शिव बाबा छा करे, बर्तन जहिड़ो ठहियो उनखे उन रीति यूज़ करणु हुन में फ़ाइदो आहे, या वो बर्तन चए कि मूंखे मशीन अहिड़ो छो ठाहे। हिन शिव बाबा खे असां कोई बि दोष न ॾेई सघंदा आहियूं। हर आत्मा जी बुद्धि अनुसार ग्रहण शक्ति अनुसार वो ग्रहण कंदी आहे। हाणे कंहिंखे उहो ई कमु सम्झ में अचे थो, उनखे केतिरो बि ज्ञान सम्झायो, उनखे सम्झ ई नथो अचे। उनखे बसि बाबा सम्झ में आयो, थोरी बहुत धारणा, हा भई इहे करणी खपे, इहे बाबा चईंदा आहिनि, ऐं उनखे गाॾी हलाइण जो अकुलु आहे। गाॾी हलाइण वारे खे ड्राइवर ई चईंदासीं। गाॾी हलाइण वारे खे महाराजा महारानी जो थोरी चईंदासीं। त हुन में बुरो मञण हिते त ॻाल्हि ई न आहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि इन रीति सम्झी करे हलंदव न त दुनिया में परिवार में दुनिया में कॾहिं कोई कंहिंसां घृणा नफ़रत करे ई न, कॾहिं कोई कंहिंखे कमु सम्झे ई न, है न। त चेक करो छो जी। ऐं हिते त गॉडली फैमिली आहे। गॉडली फैमिली में बि प्यार छो कमु थींदो आहे, इहे ई कारण हूंदो आहे न मेन त, कि हुनखे एॾी ख़ातिरी थी मिले, हुनखे एतिरी सेवा थी मिले, हुनखे एॾो कुझु मिले थो, असांखे त नथो मिले। त परमात्मा परिवार हिकु जो हिकु समय ई हूंदो आहे। एतिरो वॾो परिवार परमात्मा जे सवाइ ॿियो कंहिंजो न थी सघंदो आहे। त चेक करिणो आहे। छो इहे बि पुरुषार्थ में विघ्न पवंदो आहे। त जॾहिं विघ्न मुक्त थींदा तॾहिं अनुभवी ठही अनुभव जी अथॉरिटीज़ द्वारा सभिनि खे अनुभवी ठाहींदा। अच्छा चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा ॾिसी ॾिसी ख़ुशी जा गीत ॻाईंदा आहिनि। वाह मुंहिंजा ॿार, हर ॿार जे दिलि में बाप ऐं बाप जे दिलि में हर ॿार। ऐं एतिरो वॾो परिवार मधुबन निवासी ॾिसी करे इहे बि ख़ुशि थी वेंदा आहिनि।
वाह मधुबन वाह सभिनि जो असलम मधुबन आहे नी इन करे मधुबन में वधी करे अची वेंदा आहिनि। हाणे बाबा जी जो आशा वो जल्दी जल्दी पूर्ण करणो, 4 ही सब्जेक्ट में अनुभवी स्वरूप ठहणो। बाप दादा देश विदेश चारों ओर जो ॿार जाते बि वेठा आहिनि ॾिसनि था, सभिनि खे ॾिसी ॾिसी आशिक़ थींदा आहिनि। ये साधना साइंस हिन समय प्रोग्रेस में वञे थी, नया नया इन्वेंशन दुनिया जा आहिनि, लेकिन तव्हांजे फ़ाइदे जो साधन सुठा सुठा निकिरनि था। दूर हूंदे हुए बि साथ आहिनि, त साइंस वारनि खे बि मुबारक हुजे जो साधन ठाता अथनि। अच्छा देश विदेश जे सभी ॿारनि खे ॾाढो ॾाढो दिलि जो यादि प्यार स्वीकार हुजे। देश विदेश जे सभी ॿारनि खे बाप दादा जो दिलि जो यादि प्यार स्वीकार हुजे। ऐं विशेष अहिड़े विशेष ॿारनि खे जो बि बाबा विशेषता ॿुधाई, अहिड़े जंहिं ॿारनि में ये सभु विशेषता आहिनि, अहिड़े विशेष ॿारनि खे बाप दादा खे नमस्ते बि करनि था। वरदाना लाइट नॉलेज जी लाइट द्वारा पुरुषार्थ जे मार्ग खे सहज और स्पष्ट करण वारा फ़रिश्ता स्वरूप ठहण। फ़रिश्तेपन जी लाइफ में लाइट माइट ॿई स्पष्ट ॾेखारे मिलनि, लेकिन लाइट और माइट रूप ठहण जे लाइ मनन शक्ति सहन शक्ति जी खपे। मनसा में मनन शक्ति, वाचा करण में सहन शक्ति धारण करो, तो जो शब्द चईंदा कर्म कंदा हुन प्रमाण ही थींदो। लाइट माइट धारण करण लाइ मनन शक्ति और माइट मतलब शक्ति धारण करण लाइ शक्तिशाली स्थिति में सिद्ध थियण लाइ सहन शक्ति के धारण करो। तो जो शब्द ॻाल्हाईंदा कर्म कंदा उन प्रमाण थींदो। अगरि ये ॿ शक्तियूं आहिनि त हर हिक जे लाइ पुरुषार्थ जो मार्ग सहज ऐं स्पष्ट थी वेंदो। स्लोगन ऑफ व्यर्थ ॻाल्हाइण अर्थात अनेकनि खे डिस्टर्ब करणु। फालतू ॻाल्हाइण सां ॾाढा माण्हू डिस्टर्ब थींदा आहिनि। अव्यक्त इशारो तव्हां ॿार मास्टर प्रकृति पति आहियो, हिन प्रकृति जे खेल खे ॾिसी हर्षित थींदा आहियो। चाहे प्रकृति हलचल करे, चाहे प्रकृति सुंदर खेल दिखाए, ॿिन्ही में प्रकृति पति आत्माएं साक्षी थी खेल ॾिसंदा आहिनि और खेल में मज़ो वठंदा आहिनि, घबराईंदा न आहिनि। इन करे बाप दादा तपस्या द्वारा साक्षीपन जी स्थिति जे आसन ते अचल ॾो सिख रहण जो विशेष अभ्यास कराईंदा आहिनि। अच्छा ओम शांति। बाबा की यादि करो।